सिंध जे तारीख़ी ख़ूबसूरत किंझर ढंढ में झंपीर वटां नूरियाबाद जे मलेरिया जे फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो ऐं बदबूदार फज़लो छोड़ कराए पियो वञे, जंहिं सबबि समूरी आबी जीवत ख़तरे हेठि अची वई आहे, जॾहिं त किंझर में मौजूदु क़ीमती मच्छी पिणु मरण लॻी आहे। पखियुनि ऐं जानवरनि खे बि ख़तरो लाॻु थी वियो आहे। 105 किलोमीटर चौरस पैखड़ रखंदड़ किंझर ढंढ जे चइनी पासनि खां 50,000 खां मथे इंसानी आबादी रहंदड़ आहे, जेका पिणु किंझर जो पाणी वापराए थी ऐं उन खां अलावा कराची ऐं ठटे जे करोड़े इंसानी आबादी खे किंझर मां ई पाणी फराहम कयो वञे थो। नूरियाबाद जे ज़हरीले छोड़ थींदड़ ज़हरीले फज़ले सबबि किरोड़े इंसान जूं ज़िंदगियूं पिणु दाव ते लॻी वियूं आहिनि। किंझर ढंढ में ज़हरीले मादे जे छोड़ ते साञा वंदन रवासिन कंज़र्वेशन नेटवर्क जे अॻुवाणनि सैयद बचल शाह, शकील मीर बहर, कमालदीन पालारी, हाशिम सोलंकी ॿियनि रोज़ानी अवामिया सां ॻाल्हाईंदे ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो त हथ वठी सिंध जे सभ खां वॾी पाणी जी ज़ख़ीरे किंझर ढंढ खे तबाह कयो पियो वञे। नूरियाबाद जो केमिकल जो पाणी आहे, पूरी नूरियाबाद एस्ट्री पाणी खणियो किंझर में छोड़ थो थिए ऐं किंझर जा माण्हू पखी जानवर सभु हिन पाणी इस्तेमालु कंदा आहिनि। पाणी ॾिसो केॾो गंदो लॻो पियो आहे। इंतिज़ाम खे अपील आहे त ख़ुदारा हिन पाणी जो को बंदोबस्तु कयो वञे या अॻियां को निकाल जो बंदि लॻायो वञे त पाणी बंदि थिए। बरसाति जी मौसम थींदी आहे त इहो पाणी सिधो किंझर ढंढ में छोड़ कंदो आहे। किंझर ढंढ पूरे कराची खे सप्लाई कंदी आहे, पूरी सिंध खे पाणी पंहिंजे हिसाब सां जेको कराची पंहिंजो मुख़्तलिफ़ इलाइक़नि मंझि पाणी जो पीअण जो वञे थो त हीउ केमिकल वारो पाणी बरसाति में जॾहिं अचे थो त हीउ ढंढ खे वॾो नुक़सानु पहुचाईंदो। महिरबानी बस वारनि खे असां अपील था कयूं त हिन ते कोई एक्शन खयो वञे, हिन जो कहिड़ो निकाल कयो वञे त जीअं किंझर ढंढ में न अचे। हुननि मुतालबो कयो त किंझर ढंढ में छोड़ थींदड़ ज़हरीले फज़ले खे बंदि कराए इंसानी जाननि ऐं आबी जीवत जो तहफ़ुज़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk